तुझू सब चालाकियूं समझा तो। तू पंहिंजे जुल्फन जो केतिरो भी सोनहरी जार विछाई, पर तुझे दामन ते जेको दाग लगी चुको आहे उहो कॾहिं भी न धोपंदो। जॉनी। हाँ रोज़ी, तोते मूंखां सवाइ ॿियो कंहिंजो भी हक़ नाहे। तू सिर्फ़ मुंहिंजी आहीं ऐं तोखे मुंहिंजो थियणो पवंदो, छो त इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे ऐं बास जो हुकुम बि। ॾिसंदासीं।
अॼु असां पंहिंजे पिंजरे में हिकु अहिड़ो पंछी ॾिठो आहे जेको मासूम बि आहे ऐं ख़तरनाक बि। सर अवी हुकुम त करियो, असीं उहो ख़तरो हमेशह लाइ ख़तम करे छॾियूं। ना ना ना, अहिड़नि प्यारनि खे जल्द ख़तम न कबो आहे। जेकॾहिं असांजो दुश्मन आहे त भल जीअरो हुजे, हिकु ॾींहुं पंहिंजो पाण ई अचे असांजे पिंजरे में पवंदो। पर तूं मूंखे रोकियो छो? हर ॻाल्हि में तकड़ चङी कान्हे भाउ। के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में जोश खां न पर होश खां कमु वठिबो आहे। पर मुंहिंजे मन में तकाम जी बाहि भड़की रही आहे। आख़िर केतिरा ॾींहं सूर पंहिंजे सीने में सांढे पियो जीअंदुसि। पुट एतिरो जज़्बाती थियणु चङो न आहे। माण्हू उहो कमु करे जंहिंमां नांग बि मरे ऐं लठ बि बचे। हा दा, चाचा सच थो चवे। असांखे सोचे सम्झी कदम खणणु घुर्जे। मुंहिंजे ज़हन में हिकु आइडिया आहे, छो न इन मामले में क्लब डांसर रोज़ीअ खां मदद वठिजे। गुड आइडिया। पुट तव्हां पंहिंजी जान जोखिम में विझण जे बजाए कानून खां छो था मदद वठो? न चाचा, कानून असांजी मदद किथे कंदो। छो पुट? इन लाइ चाचा कानून खे सबूत घुर्जे ऐं असां वटि को सबूत कोन्हे। त पोइ तव्हां ॿई भाउर गॾिजी हुन ज़ालिम खे पंहिंजे करतूतनि जी सज़ा ॾियो। न चाचा, राशिद अञा नंढो आहे। मूं हुनखे क्लब में तॾहिं रोकियो हो त ख़ुदा न ख़्वास्ता हुन कुझु थी न पवे। मां हिकु ॾींहुं पाण क्लब ईंदुसि। पर मां अॼु ॾाढो बिज़ी आहियां। तव्हां हिन मामले में जोनीअ सां लहड़ चढ़ में ॾाढो बहादुर थो ॾेखारिजे। पर तूं आहीं केरु? शायदि तो मूंखे सुञातो कोन। मां तुंहिंजे माज़ीअ जो उहो वर्क आहियां जंहिंखे तुंहिंजे ज़ुल्म ऐं ॾाट नीत ऐं नाबूद कयो। पर तूं इहो विसारे वेठे त मज़लूम जो इंतकाम कारीगर खां बि वधीक किरोधी थींदो आहे। अॼु मां उहो वाथेंग बणिजी तुंहिंजो वजूद मिटाइण आयो आहियां। लॻे थो त चरनि जी इस्पताल मां छिनाए आयो आहीं। ठीकु आहे, अॼुकल्ह जा डॉक्टर तो जहिड़नि जो सही इलाज नथा कनि। असीं था तुंहिंजो फटाफट इलाज करायो। कीअं प्यारा, ॻाल्हि वणी न? दलील इंसान, भले तूं पंहिंजी ताक़त आज़माए, पर मां तुंहिंजो वजूद ई मिटाए छॾींदुसि। अल्लाह, अञा नथो मुड़ी? अरे बाबा, जल्दी हिन खे वार्ड नंबर 3 में वठी वञोसि। किथे वीचारो मरी न वञे। हलो हलो, हरी आप। जोनी? यस सर। इहा छोकिरी ॾिसी रहियो आहे? इन्हे खे त मूं शादी वारी राति ई ख़तम करे छॾियो। पोइ इहा बची कीअं वई? थी सघे थो त बची वई हुजे, पर सर इन ॻाल्हि खे त काफ़ी अरसो थी चुको आहे ऐं छोकिरी त अञा जवान लॻी पई आहे। इहो ई त मां बि सोचे रहियो आहियां।